वडेरी को मसलो ही ना है। वडेरे सालार खान तव्हां खे घटि ॾेखारण जे लाइ इहो कमु कयो ऐं तव्हांजा फसल बि इन सालार खान ॿोड़ाया आहे। इन करे जो तव्हांजे मथां तव्हांजे राज जो तव्हांजे हारनि जो वेसाउ ख़तम थी वञे। हू हिकिड़ो चालबाज़ माण्हू आहे। सुल्तान, मां साईं बहर जी ॻाल्हि पई कयां। कल छा जो फ़ैसिलो थियो हो? छा मसलो हुयो? मसलो त हल थी वियो साईं। बस गोअर ऐं तॻीअ शैतानगिरी कई, पर उहे उन में कामयाब कोन थी सघिया। सुल्तान, असल मसलो छा आहे? साईं बहर त हिकु नेक सीरत इंसान आहे। सॼी ज़िंदगी हुन असांजे ॿारनि खे पढ़ायो आहे, असांजे ॻोठ जे ॿारनि खे पढ़ायो आहे। पोइ झेड़ो छा चो? सालार खान जो इहो मक़सदु आहे त सुभाणे सदोरी तव्हांजे घर में ईंदी ऐं सुभाणे सदोरी खे औलाद थींदी। माना त साले जा जेके ॾोटरा हूंदा न, उहे बि उन मिल्कियत जा वारिस हूंदा। खुद इन सालार खे त औलाद कोन्हे, पर एतिरो किरियल इंसान मूं पंहिंजी ज़िंदगी में नाहे ॾिठो। हिकु उम्र दराज माण्हू साईं बहर बोथराई, उन सां सदोरी खे कारोकारी तो कराए ऐं उन ई केस में पंहिंजी साज़िश करे नादर खान खे जेल मोकिलण थो चाहे, पर उन जी साज़िश मुंह ऐं परू नाकाम करे छॾी आहे। अच्छा, साईं बहर इन ॻोठ में आयो हुयो छा? हा साईं, तव्हां सां कूड़ कोन ॻाल्हायो। साईं बहर आयो बि हुयो ऐं चाचे साले जे घर में रहियल। जेकॾहिं हू सालार खे पसंदि न आहे त पोइ असांजे ॻोठ में छो थो अचे? साईं, साईं बहर कुझु ज़ेवर, कुझु गहगट पंहिंजी न्याणी जे लाइ ठाराया हुया ऐं उहा न्याणी अचानक मरी वई ऐं साईं बहर खे पंहिंजी उन न्याणीअ जो अक्स सदोरी में नज़र ईंदो आहे। तंहिंजे करे उहे ज़ेवर साईं बहर सदोरी खे ॾियण जे लाइ आयो। अच्छा, हाणे मां सॼी ॻाल्हि सम्झी वियसि। चङो सुल्तान, हाणे मां हलां थी। ठीकु आहे? जेकॾहिं तव्हां चओ त मां तव्हांखे अॻु भरो करे अचां। न न, महिरबानी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।